सिंध जवा ثقافت जवा नारो सदा जी सिंध हणा जी सिंध जवा। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में 5 ડિસેમ્બર जे हवाले सां अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में ثقافتي ॾियाड़े जे हवाले सां तैयारियूं मुकमल करे ثقافتي स्टूडियो तैयार कयो वियो है, जंहिंमें सिंध जी ثقافتي वेस, ثقافتي पटका, टोपियूं, रलियूं, मोड़, गाना, दिला, पखा, अजरकूं, गज, भरत सां भरियल विहाणा रखिया विया आहिनि। इन मौके ते अवामी न्यूज़ जे सरवाण ऐं सिंध जे अरड़ी पुट अब्दुल रज़ाक राजपूत जो चवणु आहे त सिंध धरती असांजी माउ आहे, जंहिं सां असांखे प्यार आहे। सिंध धरती जे हलाली पुट आहियां, सिंध सां चाह रखां थो। सिंध में हिन वक़्तु तइलीम जे मयार खे बहितर बणाइण जी ज़रूरत आहे। अवामी न्यूज़ जे उनवान बि तइलीम जे हवाले सां आहे त सिंध तो में साह असांजो, तइलीम सां आहे चाह असांजो। ऐं पंहिंजी टीम खे बहितर स्टूडियो सजाइण ते सलाम पेश करियां थो ऐं कपरो जी आवाम खे पिण स्टूडियो में अचण जी दावत ॾियां थो त अवां सिंध जी सकाफ़त के समूरी दुनिया में उजागर करे सघो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।